ज़ाल वाला जो ना वास्ते नाल मैं गाड़ियां मोड़ देता 2,40,000 मैं ठगी कर गए तो ज़ाल वाला देने ना कोई पैसे देने ना अल्लाह वास्ते मैं ज़ाल वालवा दे ना मैं गाड़ी मोड़ देता खुश करता हाँ दा अल्लाह वास्ते मैं को अपनी ज़ाल वालवा दो या पैसे वालवा दो ना तो मैं गाड़ी मोड़ देता अल्लाह वास्ते दा मैं को अपनी ज़ाल वालवा दो मोला को मनो दा मैं एक करे कि हम डीएसपी साहब दे पुलिस दे मेरी ना ज़ाल वाला देने ना कोई पैसे वाला देने अदा मंजूर छिजाना शहजादा मंगी गुलाम यासीन 2,40,000 के ना ज़ाल वाला देने ना पैसे वाला देने अल्लाह वास्ते वलवा दो मैं एक एक अफसर दे हम असर काई भी नहीं अस्सलाम वालेकुम नाज़रीन तवा दिसी रहा हो फास्ट न्यूज़ मां हां आसिफ अली शर अवा के मीरपुर माथेलो मां ब्रेकिंग न्यूज़ का आगाह किया था पिया त मीरपुर माथेलो में गैरेज ते कम कंदड़ मिस्त्री शादी में फराड थियण ते ज़मीन ते लेटी अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे जी हाँ बिल्कुल नाज़रीन ज़िले घोटकी अंदर ही अनोखो एहतजाज सामू आयो आहे मीरपुर माथेलो जो रहायशी दुकानदार आहे जंहिं लेटी जेको आहे सो ज़मीन ते अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ही मंज़र असां वाखे ॾेखारे रहिया आहियूं त जिते मीरपुर माथेलो में अनोखो एहतजाज साम्हूं आयो आहे ही मंज़र आहिनि जिते दुकानदार ज़मीन ते लेटी अनोखो एहतजाज कयो आहे ज़ाल वापस करायो मीरपुर माथेलो में दुकानदार ज़मीन ते लेटी पियो ऐं बासरन खिलाफ दाहींदो रहियो मुतासिरा शख्स जो चवण आहे त आला अमलदारन एसएसपी डीएसपी समेत ॿियनि वस वारनि वटि काफ़ी भेरा शिकायतूं कयूं आहिनि पर किथां मूंखे इंसाफ़ नाहे मिलियो न ई मूंखे पंहिंजी ज़ाल वापसि कराई वई आहे जी हाँ बिल्कुलु नाज़रीन ही मंज़र आहिनि मीरपुर माथेलो जा जिते दुकानदार ज़मीन ते लेटी ज़ाल वापसि न थियण खिलाफ़ अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे अव्हां खे मीरपुर माथेलो मां ही सिधी सही नज़रियात ज़रिए मंज़र ॾेखारे रहिया आहियूं जिते मुतासिरा शख्स ज़ाल वापसि न थियण खिलाफ़ अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे इन हवाले सां असांखे जॉइन कयो आहे फास्ट न्यूज़ जे इंचार्ज हेड OSR शकील रज़ा शकील मुतासिरा शख्स जो इन हवाले सां वधीक छा चवणु आहे बिल्कुल आसिफ इन मीरपुर मामले में तो अनोखो एहतजाज रिकॉर्ड किया जो जमीन ते लेटे करे जो फरमान अली चांडिया जो है उन अनोखो एहतजाज किया जमीन ते पंहिंजे मथा पिटे करे उन चयो त रोज जा अनोखो फराड कियो आहे मुंहिंजी ज़ाल जो है यासीन छिजण ऐं ॿियो जेको ॿियो जो साथी आहे जेको मंज़ूर छिजण उन ते जेको इल्ज़ाम हुयो आहे त मुंहिंजी ज़ाल उन्हनि वटि अगवा आहे उन वटि कैद आहे ऐं 2,40,000 रुपए बि उन फ्रॉड करे मूंसां हासिल कया विया आहिनि हिकिड़ो फ्रॉड जो अनोखो जेको आहे इहो वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें इन एहतजाज बि अनोखो रिकॉर्ड कया इन वक़्त वारनि खे बि अपील कई आहे एसएसपी घोटकी खे बि अगरि मूंसां मुंहिंजी ज़ाल वापसि न कराई वई त मां ख़ुदकुशी बि कंदुमि पाण खे बाहि बि ॾींदुमि ऐं ज़मीन ते लेटड़ी करे जेको लेटे करे इन मथो पंहिंजो पिटे करे एहतजाज रिकॉर्ड करायो आहे इन टाइम जो एहतजाज बि जारी हुयो मीरपुर माथेलो में ऐं इन ते तफ़सील इहा आहे त इन्हनि एसपी खां मुतालबो कयो आहे त बिल्कुलु मुंहिंजी ज़ाल वापसि कराई वई न त मां इन जो दारोकार वधाए करे पंहिंजे खे बाहि बि ॾींदुमि ऐं पंहिंजी ज़िंदगी जो बि ख़ात्मो आणींदुमि ठीक है शकील रज़ा हेड OSR फास्ट न्यूज़ असां सां लाइन ते मौजूद हो ही मंज़र ॾेखारे रहिया आहियूं खे मीरपुर माथेलो जा जिते मीरपुर माथेलो में गिरेज जे दुकान ते कम कंदड़ मिस्त्री शादी में मुबाइना फरार थियण खिलाफ़ ज़मीन ते लेटी अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे हुन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त पैसा भी जमा कराए चुको आहियां बासरन के पर मुझी ज़ाल वापस न कई पई वने जी हाँ बिल्कुल नाज़रीन वाके मीरपुर माथेलो मां ब्रेकिंग न्यूज़ का आगाह क्यों था पिया त मीरपुर माथेलो में गिरेज ते कम कंदड़ मिस्त्री अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे जी हाँ बिल्कुल नाज़रीन ही मंज़र आहिनि असां वाके ॾेखारे रहिया आहियूं हुन जो वधीक छा चवणु आहे अचो त अव्हां खे ॿुधायूं था अपनी ज़ाल वाला दो शहजादा मंगी मंजूर किया है गुलाम यासीन मेरी ज़ाल वाला जो ना वास्ते नाल मैं गाड़ियां मोड़ देता 2,40,000 मैं ठगी कर गए तो ज़ाल वाला देने ना कोई पैसे देने ना अल्लाह वास्ते मैं ज़ाल वालवा दो ना मैं गाड़ी मोड़ देता खुश करता हाँ दा अल्लाह वास्ते मैं को अपनी ज़ाल वालवा दो या पैसे वालवा दो ना तो मैं गाड़ी मोड़ देता अल्लाह वास्ते दा मैं को अपनी ज़ाल वालवा दो मोला को मनो दा मां एक करे कि हम डीएसपी साहब दे पुलिस दे मेरी ना ज़ाल वाला देने ना कोई पैसे वाला देने अदा मंजूर छिजाना शहजादा मंगी
गुलाम यासीन 2,40,000 गिन के न ज़ाल वला देंदे न पैसे वला देंदे अल्लाह वास्ते वलवा दो मैं एक एक डे अफसर दे हम असरी काई भी नहीं सुनदा मेरे को अपनी ज़ाल वला दो शाहज़ादा मंगी मंजूर किया है गुलाम यासीन मेरी ज़ाल वला दो जी हाँ बिल्कुल नाज़रीन नवाखे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह क्यों सी वधिक खबरों ने अपडेट्स जे लाए जुड़िया रहो फास्ट न्यूज़ सां गॾु रहो हर खबर खां बाखबर अल्लाह वास्ते दा मेरे को अपनी ज़ाल